हज़रत जुलबी रज़ी अल्लाह ताला अन्हु वुज़ू कराइंदो आ, खिदमत में होंदो आ। हिकड़े ॾींहुं मुझे आका पुछो, जुलबी जी मुझा महबूब शादी छो नथो करी? रंग जो कारड़ो आ, बिल्कुल कारड़ो आ, चो त हबशी आ, जंग जे रहण वारो आ, रंग जो कारड़ो। हुजूर फरमायो, जुलबीब जी मुझा का शादी छो नथो करी? लज्जी करे थे, मुझ शर्माए करे चवे थो, आका मूंखे केर ॾींदो? बी रात थी वरी हुजूर फरमाए, जुलबीब जी मुझा का शादी छो नथो करी? शर्माए चवे थो, आका मूंखे केर ॾींदो? जदे बी रात वयो, निंड हराम थी वई, दिल में ख्याल कई, बदियां गुजरी वया हन। आका रोज तो सवाल करे, मां इए छो थो चवां त मूंखे केर ॾींदो? जंहिंजे करे रब कायनात बनाया उनखे इए छो थो चवां? सुभाणे महबूब पुछंदा, अर्ज़ कंदुसि त आका हुक्म कयो त जुलबीब खे कंहिंसां शादी करणी आ। दिल में पको पह कई, रात जो इरादो मजबूत कई, निंडड़ी सुकून जी कई। ॿियो ॾींहुं थियो, मुझे हुजूर जाॾो कौरो छलियो बीठो आ। हुजूर फरमायो, कुछ भी को न चयो, दिल में ख्याल, अॼु मन हुजूर चवे, मन हुजूर चवे। ॿियो टाइम निमाज़ जो, टियों चौथों पंजो, जॾहिं इशा जो टाइम गुज़री वियो, हुजूर वञण लॻा। जुलबीब जे अखिड़ियूं पाणीअ सां भरजी आयो त हूअं हुजूर पुछनि पिया, अॼु जवाब खणी आयो हा त मालिक पुछनि कोन था? देर एतिरी हुई, जुलबीब जे अखिड़ियुनि में लुड़क आया। मुझे मदीने जे मीर पंहिंजे ज़ुल्फनि खे वराए निहारियो, जुलबीब ओ जुलबीब जी मुझा आका शादी छो नथो करी? मुझा आका हुक्म कयो कैसा करनी आ? मुझा आका हुक्म कयो कैसा करनी आ? मुझे हुजूर फरमायो, सुबह जो नसीदासी। मुझे महबूब फरमायो, जुलबीब सुबह जो दसीदासी। अंदाजो लगायो, मुख्तियार खां पुछो त शादी वारी रात, अगी रात तुझी कीअं गुज़री हुई? सॼी रात इंतजार में हिकिड़ो मुख्तियार, सभई शादी वारा वेठा हो, घोट हुजे या कुंवार, शादी अल्लाह जे तरफ़ खां अहिड़ो मेवो आ जेको न खाईंदो आ, खाइण लाइ ज़रूर सिकंदो आ, पर कुछ वरी खाइण खां पोइ वेचारा, अल्लाह ताला उन्हनि ते भी रहम इंशाअल्लाह ताला। अज़ीज़ाने मन मुझे करीम रब जे कुदरत दे निहार, सजी रात जुलबीब जी इंतजार में गुजरिया त मुझे मुकद्दर में अलाए कहिड़ी कुंवार हुंदी। गरीब हुयो, गरीब लेवल ते सोचे रहियो आ, रंग जो कारड़ो आ, पंहिंजे हिसाब सां सोचे रहियो आ। हुनखे कहिड़ी ख़बर, मां त कारड़ो हां पर मुझो मुस्तफा सुहणन जो सरदार। जुलबीब सोचो ही कोन हुयो, मां त गरीब हां पर मुझो मुस्तफा बादशाहन जो सरदार आ। सुबह जो टाइम थियो, मुझे आका फरमा, जुलबीब शादी कंदे? जी मुझा आका कैसा कंदे? जैसा महबूब फरमाइंदा। हुजूर फरमायो, वञ फलाणे अंसारी दे, जेको वॾो अमीर पंहिंजे इलाइके जो, जेको बागन जो मालिक, जेके रब न्याणी भी हिकड़ी ॾिनी हुई, जेका चोॾीअ जे चंड जहिड़ी सुहिणी हुई। जुलबीब जी मुझा आका सब कंहिंजो रिश्तो ॿिया खणी वेंदा आहिनि। अॼु तुंहिंजो रिश्तो मां मुस्तफा तोखे ॾेई थो मोकिलियां, मुझा आका हाज़िर। जेॾी महिल हलण लॻो, दिल में ख्याल कई, हुजूर त फरमायो, वञ पुछनि त छा चवां? अञा दिल में ख्याल कई, हेॾा हाजी गुलाम भी महेसर दाह कई कि तुम मुझो मुस्तफा थो गुजारा सजाने, मुझो मुस्तफा थो गुजारा सजाने। उगो पी पियो जाने, उगो पी पियो जाने,
सुभाणे उहो भी पियो जाने उहो भी पियो जाने जो थींदो सुभाणे मुझो मुस्तफा थो गुजार राज़ जाने मुझो मुस्तफा थो गुजार राज़ जाने मुझे मदीने जे मीर फरमायो ओ जुलबीब छा थो सोची मुझा आका सोचा थो मां गरीब हो अमीर मां कारड़ो हू कोरड़ो मुझो कोई कोने हू कबीलन वारो मां खानदान में मिस्कीन हो खानदान में अमीर पूछे त कीअं जवाब ॾियां मुझे मुस्तफा करीम फरमायो तू हलियो वञ उनखे वञी मां मुस्तफा जा सलाम दे मां महबूब जा सलाम दे जदे तो का हाल अहवाल पूछे बाद में चेजा हाल अहवाल खैर जोआ मुझे महबूब मुस्तफा फरमायो त तमा पाजे न्याणी खा रज़ा पूछो अगर तमा जी न्याणी राज़ी हुजे त मुझे मुस्तफा मुके उन जे ला घोट बनाए मोकलियो अंदाजो लगायो त छा कैफियत हुंदी जुलबीब जी लेकिन पोया सपोर्ट जेतरी हुंदी आ परवाह कान हुंदी आ इमामुल अंबिया जी सपोर्ट आ जुलबीब मलाइकन वांगुर उडाम दो वनी पहुतो आ अस्सलामु अलैकुम वालेकुम अस्सलाम कीअं आयो आ महबूब मुस्तफा जा सलाम खणी आयो जदे मुझे मदीने जे मीर जा सलाम दीवाने के पहुता घर में खुशी जी इंतहा थी वई घर में हुक्म थी वयो सब कुछ तैयार कयो छो त अचण वारे मुझे महबूब जा सलाम आंदा ने हा मुझा यार हा मुझा अदा जदे महबूब जे परवाने के मुझा दोस्त अजीज वडे पैमाने ते अमीराने अंदाज में मानियो टिकियो खारायो वयो दिल में सवाल पे थो हले जेडी मल सवाल पुछन त हाल कया कीअं हाल कया जेडी मल खाई पी रात गुथिया तस घर जे बाती पुछो दे खबर कीअं चण थियो आ उन हजरत जुलबीब जवाब दिनो त मुझे मुस्तफा पैगाम दई मोकलियो आ केड़ो पैगाम अंदरों घरवारी बुधी रही आ परे न्याणी बुधी रही आ केड़ो पैगाम मुझे महबूब फरमायो आ पांचे न्याणी का मालूम कयो अगर राजी हुजे त जुलबीब के मुस्तफा घोट करे मोकलियो आ अंदाजो लगाए दोस्त हेडे अमीर वटी जदे एकड़ो गरीब कारड़ो सावरड़ो इहा गाल करे उन जे दिल ते छा गुजरियो हुंदो घरवारी बीठी आ यकदम टक टक करे सडड़ो थी करे अंदर हलिया पांजो मुड़स घड़ अंदर घुराए पांजे घोट के घुराए चवे थी गाल बुध मुझे दिल जी गाल बुध केड़ी गाल बुधा चवे थी गाल बुध इन महबूब जे मेहमान के जवाब बि दे उनके चो तमा हलो मदीने असा महबूब जे दरबार में हाजिर था थियो अली मुअद्दबाना अर्ज था कयो त आका असा जी हिकड़ी न्याणिया ए सब मिलके तू उन जो मुजा महबूब न्याणिया ला को घोट मुनासिब दियो साल मुड़स इत्तेफाक कयो पोया न्याणी बुधी रही आ अबे जी मेहमान ने अचण वारी कई न्याणी रोई सडड़ो कयो ओ मुजा दिल पर बाबा हिकड़ो मिनट तबी न्याणी सड कयो ओ मुझा दिल पर बाबा हिकड़ो मिनट बीहो अबो बीही रहो अमड़ के बाह में हथ विझी अबे के बाह में हथ विझी रोई अर्ज करण लगी ओ मुझा दिल पर बाबा ओ मुझी जी जल अम्मा अचण वारे जुलबी बदे था निहारो या मोकलण वारे मुझे महबूब मदीने जे घोट दे था निहारो
नियाणी रोई थी चवे मुझी अम्मा मुखे अल्लाह जे इज्जत जो कसम तमा रंग दे दिसी रहा हो मां अर्श दे दिसी रही हां जेको तमा के रंग में कारड़ो नजर अची रहो आ मां अर्श दे थी निहारिया त जन्नत में हूरू उन जे इंतजार में बीठियो हने ओ मुझी जी जल अम्मा ओ मुझा दिल पर बाबा देर न कयो इनके इते जो इते मुझो घोट बनाए मुझो हथ हथ में दई करे पो मुझे मदीने जे मीर दे मोकिलियो महबूब राजी थी पयो तो खुदा पे राजी बई जहान भी आबाद थीदा लतीफ दाह के जे तो भली जायूं मायरू अदा संदियूं सालिगूं महशर जे मैदान में तनीडा जमिलन बाकी बिन बेचारियुन त ओ जागाई अजाया कया हाँ मुझा यार सबको रिश्तेदारी कदो आ को दौलत खे ॾिसी कदो आ को हुस्न खे ॾिसी कदो आ को जवानी खे ॾिसी कदो आ खुश नसीब हो जे रिश्तेदारी करण वक्त भी दिल में पंहिंजे खुदा ऐं महबूब मुस्तफा खे रखो इंशाअल्लाह ताला ओहे रिश्तेदारियों कदे भी नाकाम न थींदियूं छो त मुझे महबूब मदीने वारे मीर जा दीवानो त शादी में मुख्तियार अहमद जी थिया जिक्र खुदा दुरूद मुस्तफा जी महफिल हली रही आ वलीमे जे मौके ते तो मुझा दोस्त अजीज अर्ज पे कयम उम्मती सभई रसूलुल्लाह जा गुलाम सभई रसूलुल्लाह जा निकाह जे ला मौलवी के सभई वठी था छो सभई दुआ में शरीक लेकिन बाद में अलग अलग सिस्टम छो आजे चो त कुरान जे आयत मो गालाया चो त कदे कदे कड़ी गोरी हुंदी आ पर बुखार के टोड़ींदी आ गोरी कड़ी लगंदी आ पर बुखार के टोड़ींदी आ जडे न ऑपरेशन थींदो आ बेचारी औरत जो खबर त औरत जी इज्जत खुदा वट केतरी आ यकीन कयो अल्लाह जे ज़ात औरत के एतरी इज्जत ता फरमाया कुरान करीम चो हदीसू चो हिकड़ी नंढड़ी हदीस जो हवालो दिया मदीने जे मीर फरमायो जडे औरत शादी करण का बाद हामिला थींदी आ पेटड़े सा थींदी आ अल्लाह जे मखलूक के अल्लाह जे कुदरत के पंहिंजे वजूद में जगह दींदी आ उन जे हिफाजत जे ला पंहिंजे पाण के कुर्बान कंदी आ